रहमान रहे मस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलातो वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, सलातो वस्सलाम अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन साहिब ताज वल मेराज वल बुराक वल अलम दाफिल बलाए वल वबाए वल कहत वल मर्द वल लमिस्मो मकतूब मरफू मशफू मनकोशन फिल्लोह वल कलम सैयद अल अरब अल जम जिस्मो मुक़द्दस मोहतरम मुतहरन मुनव्वरन फिल बैत वल हरम शम्स दुहा बदर दुजा सदर अल उला नूर अल हुदा काफिल वरा मिसबा जुल्म जमिल शमश फिल उम्म साबिल जूद वल करम वल्लाहु वासिमुहु। अल्लाहु आमीन। व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबहु वल मेराज सफरहु व सिदरतुल मुंतहा मकामहु व काब कौसैन मतलूब वल मतलूब मकसूद वल मकसूद मौजूद हो सैयदुल मुरसलीन। अल्लाहु आमीन। खातमुन नबिय्यीन शफीउल मुज़नबिय्यीन अनीसन गरीबीन रहमतल लिल आलमीन राहतल आशिकीन मुरादल मुश्ताकिन शम्सुल आरिफीन सिराजुल सालिकीन मिसबाहुल मुक़र्रबीन मुहिब्बुल फुक़राए वल गुरबाए वल मसाकिन सय्यदुस सकलैन नबिय्युल हरमैन वसीलतना फिद्दारैन साहिब काब कौसैन महबूब रब्बिल मशरिक़ैन व रब्बिल मग़रिबैन जद्दिल हसन वल हुसैन। अल्लाहु आमीन। मौलाना व मौला सकलैन बिल कासिम मुहम्मद इब्ने अब्दुल्लाह आका नूर में नूर अल्लाह या अय्युहल मुश्ताकून बिनूर जमालिही बलगलुला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिहि व अस्हाबिही व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहु आमीन। पानी अल्लाहु आमीन। पानी मोहते कुछ बेग भरी थिया मता चवे मखान बलोच हिन कमीनी अमा की न थियो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहू ओ मुझा मौला जेका भी ते सलवात सगोरी पढ़ी से इन लख दुरूद पाक लख सलवात जो सवाब जिक्र जो सवाब कुल शरीफन जो सवाब दुरूदो किरोड़ी खिजरी जो सवाब दुरूदो ताज जो सवाब जो के खैर जो सवाब न्याज जो सवाब बारगाह रिसालत में ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात के हदियतन तोहफतन पेश कयो से महबूब जे नूरी हतारो डाडो आदम डाडी हवा हजरत हाबिल अलैहिस्सलाम शीस अलैहिस्सलाम मूसा कलीमुल्लाह जी अम्मा 1,24,000 अंबिया उन जे वालिदन करीमन के पेश कयो से महबूब जे वालिदन करीमन के पेश कयो से महबूब जे चैन यारन के पेश कयो से सबनी सज्जन साहबन के पेश कयो से करबला जे 72 मजलूम शहीदन के पेश कयो से मुझे इमाम
इमाम सज्जाद मौला के पेश कयो से अम्मा ज़ैनब सलाम अलैहा के पेश कयो से खिज़र अलैहिस्सलाम जे अबे अम्मा के पेश कयो से दाता गौसे आज़म दस्तगीर के पेश कयो से कलंदर शहबाज भिटाई सरकार सचल सही सरदार रोजे धनी बादशाह सरदार गादे आदम इमाम महदी अलैहिस्सलाम तय कुल वलन के कुतबन के शहीदन के अब्दालन के औतादन के मस्तन के मजजूबन के सालकन के कलंदरन के ऐसा सिकंदर साईं वारन जा जेके भी वडड़ा खान बिशारत साईं जे जा साईं जन नाला दसिया उन्हनि साईं वारन जा जेके भी वडड़ा उन्हनि के हाफिज मैसर साईं बादशाह के उन्हनि के साईं गुलाम रसूल साईं बादशाह के ऐं जेके भी साईं वारन जा साईं मंजूर साईं बादशाह के जेके भी साईं वारन जा वडड़ा है फानी दुनिया छॾे विया जाम सनाउल्लाह साईं मैसर साईं बादशाह के जेके भी वडड़ा साईं वारन जा इन फानी दुनिया मां छॾे विया गुलाम अल्लाह हाफिज साईं बादशाह के सलवात जो सवाब पेश कयो से शहीद ज़ोहिब खान सुमरो साईं के बाबा इनायतुल्लाह मेमन साईं के मोहम्मद साजन पणियो साईं के ऐं जुमले जेके दुआ में वेठा हूं असां जा जेके भी वडड़ा हे फानी जहान छॾे वया उन्हनि सभिनी खे सलवात सगोरी जो सवाब पेश कयो से मौला सभिनी के प्यारे आका जो पाड़ो कचहरी नसीब फरमा ओ मौला अजो खान शफकत खान मैसर साईं बाबा जो खैर इल्ताफ साईं जो सिकंदर खान साईं जो साहिल साईं जो खैर सरफराज साईं जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण कबूल फरमा मौला तुंहिंजो वाइदो थियल आहे त मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव रब तुंहिंजो वाइदो सचो सच्चे महबूब जो वास्तो थिए साईं सिकंदर खान मैसर साईं के साईं जे सभिनी भाइरनि के तपेदार शफकत खान मैसर साईं के क़यामत ताईं शाद आबाद फरमा इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा साईं वारनि जे सभिनी घर वारनि के बचड़नि के अमड़नि न्याणियुनि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं सिकंदर खान मैसर साईं जे इल्ताफ साईं जे साईं शफकत साईं खान साईं जे रोज़गारनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज गंज ज़ाहिरी ग़ैबी गंज अता फरमा जेके भी मैसर हिन दुआ में वेठा आहिनि अम्मा सच्ची ख़ातून जन्नत जे बचड़नि जो वास्तो थी सभिनी मैसरनि जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा या मिनामुल्लाह मैसर साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा उस्ताद फेरोज मैसर साईं के क़यामत ताईं शादो आबाद फरमा साईं ज़ाहिद खान साईं ज़ाहिद हुसैन मैसर साईं मुजीब साईं के साईं जे बचड़नि न्याणियुनि के सदा शादो आबाद फरमा मोहम्मद साले कोराई साईं के नबी साईं जे सदके सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा हाजी गुलाम सरवर कोराई साईं जा महकुमदीन कोराई साईं जा बच्चा घर आबाद फरमा साईं महकुमदीन जे साईं जे बाबा साईं साईं गुलाम अब्बास साईं कोराई के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा जुमले जेके भी दुआ में वेठा हूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जा दुख दर्द बीमारियूं तंग दस्तियूं गुरबतूं दूर फरमा मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा असांजे जमायत जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं जा साईं दाइम खान सियाल साईं जा अली खान सुहाग साहब जा गुलजार फुलपोटो साईं मीर खान सुहाग साईं जा फराद हुसैन मेमुन साईं जा बेड़ा पार फरमा जे खान बिशार जे साईं खान सिकंदर साईं मैसर साहब वारनि के दुआउनि जे लाइ चयो आहे साहिल साईं जंहिंजे लाइ दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि जा बेड़ा पार फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना
मुहम्मदिल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। बाबा से मुबारक हो सलवात जो तांगे और हाणी